पनो आकिल भरसां ॻोठ हालेजवी शरीफ में 4 ॾींहं अॻु पेश आयल लिंग कांडेरींदड़ वाक़े बाद समूरे इलाइक़े में अॼु बि सोग वारी लहर छायल आहे। वाबुला इंढण नाले जुनूनी शख़्स बिना कंहिं ॾोह जे पंहिंजे घर जे मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत 11 ॼणनि खे कात सां ज़िबह करे क़तल करे छॾियो। जुनूनी शख़्स पारां क़तल कयल घर भातियुनि खे 8 ॾींहं अॻु घर अंदरि क़ैद कयो वियो हो, जंहिंजो इतला पुलिस खे पिणु हो। तंहिं बावजूद पुलिस पारां कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई वई, जंहिं बाद पुलिस जी अहिड़ी मुजरमानी गफ़लत सबब 11 घर भातियुनि जे मारजण वारो अलमनाक वाक़ियो पेश आयो। वाक़े बाद मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां पोयरनि सां ताज़ियत जो सिलसिलो बि जारी आहे। पीपल्स पार्टी जी MNA शाज़िया असलम सूमरू ऐं तक जे चूंडियल MPA सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्लाह धारेजो पारां पिण मक़तूलीन जे वारिसनि सां ताज़ियत कई वई। सूबाई वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे तमामु निहायती ॾाढो अफ़सोस आहे ऐं अल्लाह ताला इन्हनि सभिनी खे सब्र ॾे ऐं असांजी कोशिशि हूंदी त हिन जुर्म में जेके बि इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे सज़ा मिले ऐं हिन वाक़े जी तमामु जेके सुठा नाले वारा ऑफिसर आहिनि उन्हनि खां इंक्वायरी थियणु खपे। ऐं मां मियां साहब वारनि खे यकीन ॾियां थो त जेके बि हिननि ही सम्झनि था त हिन वाक़े में ऑफिसरान मुक़ररु थियणु खपनि जेके सुठा नाले वारा हुजनि ऐं सुठी इंक्वायरी कनि। उन में असां सिंध हुकूमत हिननि खे यकीन ॾियायूं था त उहे ऑफिसर उन्हनि खां ई इंक्वायरी कराईंदासीं। वाक़े ते समूरो इलाइक़ो सोग में वरतल आहे। दरगाह हालेजवी शरीफ जे गादे नशीन जे पुटु मुफ्ती मोहम्मद ताहिर हालेजवी ऐं दरगाह अमरोट शरीफ जे गादी नशीन सिराज अहमद अमरोटी जो चवणु हो त इहो बेइंतिहा ज़ुल्म आहे ऐं मासूमनि जे क़त्ल जो अल्लाह ताला ज़रूरु दुनिया जे अंदरि बि आख़िरत जे अंदरि बि बदिलो वठंदो ऐं इहो वॾो इन ख़ानदान जे लाइ वॾे में वॾो ॾुखु ऐं सदमे जो बास आहे। ऐं पूरी संगत जमात इन सां वाबस्ता जेका दरगाह शरीफ़ सां वाबस्ता जमात आहे या आमतुल मुस्लिमीन आहिनि उन्हनि सभिनी इन ॾुख खे पंहिंजो ॾुखु सम्झो आहे ऐं अल्लाह ताला ई इन जी तलाफ़ी करे सघे थो पियो। असां बि अल्लाह जे दर में दुआ कयूं त साईं खे हिन सदमे जी अल्लाह ताला सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। वाक़ियो हिकिड़ो तमामु ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे जिते उम्मत मुस्लिमा त मजरू आहे। हर तबिके जो इंसानु हिकिड़ो मग़मूम आहे, बल्कि जेके ताज़ियत ते इंसान अचनि था उहे ख़ुदि दोस्त अहबाब इहे ई चवनि था त चूंकि असांखे ख़ुदि निंड नथी अचे, असां ज़िंदगी में अहिड़ो साम्हूं ॿुधो ई न आहे जो 11 भाती घर जा फ़र्द ईअं ज़ालिमाना तरीक़े सां उनखे छुरी सां ज़िबियो कयो वियो हुजे। ऐं चूंकि असांखे बि ख़ुदि इहा वजह मालूम नथी थिए त छो असां सां एॾो वॾो सान्हू थियो आहे ऐं जॾहिं त हू जेको क़ातिल हो उन सां का असांजी मामलात ॾेती का रंजिश न हुई। बेदर्दी सां 11 घर भातियुनि खे ज़िबह करे क़तल कंदड़ वाहबुल्ला इंढण जे पुटु अजीबुल्ला इंढण जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां चवणु इहो ई आहे त बाबा असांखे शइ ख़बर न हुई, असांखे 1.5 महीनो अॻु में इहो कढी छॾियो आहे। न ई अहिड़ी का असां दुश्मनी हुई, न ई अहिड़ी का ॻाल्हि हुई। तंहिं महिल असां 1.5 महीनो अॻु में कढी आया निकिरी आयासीं, तॾहिं बि सफ़ा ख़ुशख़राबत हुया, सभई ख़ुशि हुया बेइंतिहा। असांखे इन शइ जी ख़बर न हुई त का इहो बि इहो मामिलो थींदो। वल्लाह आलम असांखे ख़बर न आहे। असां त हिते 1.5 महीना थियो आहे, असां होॾे अच वञी हर शइ ख़तमु थी वई, बंदि थी वई। छा आहे की असां पहिरियों ॾींहुं अॻु में वियासीं, असांखे चयो ईअं त की घर ॾांहुं परदो आहे, तूं घर न अचु असां ॾे। असां मिलणु झुलणु हर शइ ख़तमु थी वियो। असांजो मुतालबो इहो ई आहे त नंढिड़ो आहे जेको 10 सालनि जो, उहो असां चवंदा त उहो हिते अचे, असां उनखे पाण मदरसे में पढ़ाईंदासीं, तालीम ॾींदासीं, बाक़ी ॿिया जेके आहिनि उनखे ज़िंदा न छॾनि त बहितर आहे। हालेजवी शरीफ में पेश आयल हिन इंसानियत सोज़ वाक़े ते हर अख आली आहे। अदालत खे घुर्जे त अहिड़े बेरहम कातिल ख़िलाफ़ फौरी तौर सज़ा ॿुधाई वञे। माजिद महसर, जैकब न्यूज़, पनो आकिल।